एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मियां वाली में एयरबेस ते हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश कई वई आहे। बहादुर जवाननि पंहिंजूं हयातियूं ख़तरे में विझी दहशतगर्दनि जो मनसूबो नाकाम बणायो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे त अवाम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि मियां वाली में एयरबेस ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश कई वई आहे। पीपी चेयरमैन चवे थो दहशतगर्द पंहिंजनि कुधनि इरादनि सां क़ौम जा हौसला ख़तम नथा करे सघनि। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मियां वाली में एयरबेस ते हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त बहादुर जवाननि पंहिंजूं हयातियूं ख़तरे में विझी दहशतगर्दनि जो मनसूबो नाकाम बणायो।